नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों से सिलसिलो जारी है। इन वक्त बिरिया सिटी मां खबर ॾींदड़ बिरिया रोड जे वार्ड नंबर 5 शेख मौला वासी पुरियत अली नवाज़ मला बिरिया सिटी प्रेस क्लब पहुची सख्त एहतजाज कंदे दाईंदे चयो त 1.5 साल अॻु मुंहिंजे सोहरे मंज़ूर मला मूंखां ज़बरदस्ती कसे घर वारी ऐं 2 ॿारड़ा पंहिंजे घर विहारे छॾिया आहिनि जेको वापसि नथो करे। हिन चयो त सोहरे मंज़ूर मला घर वारी जे लाइ घर ठाराइण ॾियण जो शर्त रखियो जेको मूं पूरो कंदे सोहरे खे घर ठाराइण लाइ 1.5 लाख रुपया ॾिना, पर उन बावजूद सोहरो उन घर में मूंखे रहण नथो ॾे। सोहरो मुंहिंजी घर वारी खे ज़बरदस्ती तलाक ॾियारण चाहे थो, उन करे हिन मूं ते बिरिया रोड थाणे ते कुड़ी अगवा जी FIR दाख़िल कराए मूंखे परेशान करे रहियो आहे। जीअं मां पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾियां, हिन चयो त सोहरे मुंहिंजी घर वारी खां ज़बरदस्ती खलाए जी दरख़्वास्त पिण बिरिया सिटी जी अदालत में दाख़िल कराई आहे, जंहिं ते अदालत सगोरी जे जज साहब ॿिन्ही धुरनि खे पाण में ठही वञण लाइ 3 महीननि जो टाइम ॾिनो आहे ऐं मूंखे हुकुम कंदे चयो त मां पंहिंजे घर वारी खे 9,000 रुपया हर महीने ख़र्च ॾियां, जेको ख़र्च मां पंहिंजी घर वारी खे कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ ॾियण जे बावजूद बि सोहरो मूं मथां कूड़ा केस करे हिसाए रहियो आहे। हिन आला इख्तियारनि समेत सेशन जज नौशरो फिरोज SSP नौशरो फिरोज ऐं ॿियनि वसावारनि खां मुतालबो कंदे चयो त मुंहिंजे सोहरे मंज़ूर मला ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजी घर वारी ऐं ॿारड़ा मूंखे वापसि कराए ॾिना वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।